अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। नाज़रीन, बदीन मां वकार हुसैन मल्हार जी रिपोर्ट मूजिब बदीन में माथली वासी बेवा औरत संदसि पुट ऐं माइटनि ज़रई ज़मीन जो खातो बदिलाइण ख़िलाफ़ एहतजाज करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। माथली जे ॻोठ हाजी अली बख्श गलेड़ो जे रवासी बेवा औरत मुसम्मत हलीमा ज़ात मरहूम मोहम्मद इकबाल पंहिंजे पुट शाहिद अली ऐं ॿियनि माइटनि सां गॾिजी प्रेस क्लब अॻियां एहतजाज करण खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त संदसि मुड़ुस जे फोत थियण खां पोइ मुंहिंजी मिल्कियत जो वारिस मुंहिंजो पुटु ई आहे, पर मुंहिंजे मुड़ुस जे फोत थियण खां पोइ मुंहिंजे मुड़ुस जे नाले ज़रई ज़मीन जेका देह 4 गज़ो ऐं देह गजू में टोटल 56 एकड़ 29 गुंठ आहे, जेका गुजगो में मुंहिंजे ॾेर जे पुटु हफ़ीज़ पुटु मोहम्मद उमर उर्फ अमीर आज़म रेवेन्यू जे ऑफिसरनि डिप्टी कमिश्नर बदीन ADC 1 काशिफ रज़ा मंगी मुख़्तियारकार मुसीब जोणे जो ताके मातली जे तपो दस्ती जे तपेदारनि खे लखे रुपया रिश्वत ॾेई मोकल वारे ॾींहुं मुख़्तियारकार ऑफिस खोलाइल लिक चोरी में खातो बदिली कराए छॾियो आहे, जेको मूं बेवा सां वॾो ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे ऐं मुंहिंजे पुट जो खातो टोड़े छॾियो आहे। बेवा औरत वधीक चयो त डिप्टी कमिश्नर बदीन ADC 1 काशिफ मंगी मुख़्तियारकार मातली मुसीब जोणे जो ऐं उते जे तपेदारनि तरफ़ां गरी रिश्वत वठी मातली में केतिरनि ई गरीब मिसकीननि बेवा औरतुनि यतीमनि नंढनि आबादगारनि जा खाता तब्दील कया विया आहिनि ऐं खाता तब्दील करण जो सिलसिलो जारी आहे। मुतासिर औरत रोईंदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर रेवेन्यू सिंध हैदराबाद जे कमिश्नर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त मुंहिंजे पुट ऐं मूंसां फ्रॉड कंदड़ संदसि ॾेर जे पुट समेत रिश्वत वठी खातो तब्दील कंदड़ कामरनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे।